सॼे मुल्क में करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। मासूम इमामनि जा झूला, सेजू, ताज़िया ऐं अलम पाक सजाए मातमी जुलूस कढिया पिया वञनि। नसीराबाद में 5 पिड़नि जा वॾा मातमी जुलूस निकिरी पंहिंजी मंज़िलनि ते नहर थियनि था। सभ खां पहिरियों मातमी जुलूस शेखनि जे पिड़ खां निकिरे थो। उन्हनि मातमी जुलूसनि में सींगारियल सेजुनि ऐं ताज़ियनि जी तयारी में बि वॾी महिनत सां गॾु महारत बि घुरिजे थी। सेजुनि ऐं ताज़ियनि जी तयारी कीअं थिए थी, उन बाबति शेखनि जे पिड़ में सेजू तयारु कंदड़ कारीगर जो चवणु हो त 2 ॾींहं बि लॻी था वञनि, 3 ॾींहं बि लॻी था। हिन में लोह आहे अंदरि, ठीकु आहे साईं। लोह जे फ्रेम खे असां हिन खे लटो हणाईंदा आहियूं। लटो हणी पोइ बाद में असां हिन खे कपिड़ो चाढ़ींदा आहियूं। कपिड़ो चाढ़े वरी हिन खे सीम हणंदा आहियूं। असां सीम हणी तयारु करे सॼी फ्रेम खे वरी असां जॾहिं ढालनि ते ईंदा आहियूं, पोइ इहे ढाल असांखे परे परे खां बि मिलंदा आहिनि। सखर में बि वेंदा आहियूं, असां रोड़ी बि वेंदा आहियूं। हर सालाना असांजो हीउ प्रोग्राम आहे। इमाम हुसैन जो हीउ रोज़ो आहे ऐं हिते असां कमु कंदड़ फ़क़ीर आहियूं। असांजे कंहिंखे माना को बि माना दाबो बि न आहे ऐं असां पंहिंजी पुर महिनत सां असां हीउ पंहिंजो इमाम हुसैन जो रोज़ो कढंदा आहियूं ऐं इन ते असां वॾी महिनत कंदा आहियूं। असांखे माना का बि माना मुआवज़ो न मिलंदो आहे। पंहिंजे माना हिसाब किताब सां असांजे जोश जज़्बे सां मोहबत इख़लाक़ सां असां हिन खे तयारु कंदा आहियूं पुरतहमत सां। पोइ इहे असांजा हज़ारतूं हितां मस्जिद मां निकिरी असांजा इमाम बारगाह में वेंदियूं आहिनि। पोइ असां 7 8 खां तयारु हूंदियूं आहिनि। असां पोइ हिन खे बरामद कंदा आहियूं 10 मुहर्रम ते। 10 मुहर्रम खां वठी पोइ असांजो हीउ माना रूट निकिरंदो आहे जोश जज़्बे सां। पोइ लख शाबसूं प्रेस वारनि जूं, लख शाबसूं पुलिस वारनि जूं, लख शाबसूं माना शहर एतादारनि जूं या शहर चेयरमैन साहिब जूं, टियोमो साहिब जूं, लख महिरबानियूं जेके असां ते हिननि असां ते महिरबानी कंदा आहिनि। अच्छा ॿुधाए, हीउ कंहिंजो पिड़ा, हू कंहिंजो पिड़ा? हीअ असीं असांखे माना शेख सॾंदा आहिनि। हीअ असां शेख साहिब आहियूं। असां हीअ पंहिंजे अबन शेखनि जो पिड़ा अबन ॾाॾनि खां वठी उहे ॿिया गुज़ारे वफ़ात करे अलाह जी जन्नत नसीब उन्हनि खे फरमाए। हीअ असांखे तोहफ़ो ॾी विया। असां उन्हनि जी शेखनि जो सॾिबो आहे। हिन 12 महीना गुज़री ईंदा आहिनि। पहिरियों शुरात में कपिड़ो वठी ईंदा आहियूं, कपिड़े खे माना कलर ॾींदा आहियूं, माना हर कलर जा माना रंगींदा आहियूं कपिड़ा। पोइ वरी हुननि जी कटाई बटाई करे सेटिंग में गुल में तयारु कंदा आहियूं। तयारु करे तक़रीबन असांखे माना 3 महीना त असांखे बधाई में सेटिंग लॻी ईंदी आहे। पोइ 10 मुहर्रम ताणी तयारु थींदो आहे सॼो कमु मालिकनि जो। इहे माना तारूं घणो कुझु सामान आहे हिननि मटीरियल मां अचे थो। कलर तक़रीबन जेका ज़ियारत समूरी तयारु थिए थी, जंहिंमें तव्हां जेको कमु कयो था, इन में तक़रीबन घणो ख़र्च थी थो वञे? तक़रीबन 15,000 ख़र्च थी था वञे, 15-20,000। गुलकारीअ ते ॿिए गुलकारी ऐं बिजली जो कमु। साईं पालिश चमक जो कमु बि हूंदो आहे। घणो सेटिंग सॼो काठी जो टाली जो आहे, कुझु सागवान आहे, घणो कमु आहे। पालिश जो कमु हूंदो आहे। साल साल में माना नई सही थींदो आहे कमु। सिना की नोक पे सुभान रब्बी अल्लाह पुकारा कलमा तौहीद भी जज़ाकल्लाह। जहां हुसैन वहां ला इलाहा इल्लल्लाह, खतीब नूर के सिना ला इलाहा इल्लल्लाह। जहां हुसैन वहां ला इलाहा इल्लल्लाह। ॿिए पासे कलंदरी इमाम बारगाह समेत ॿियनि हंधनि तां निकिरंदड़ मातमी जुलूसनि जो इंतज़ाम संभालींदड़नि ऐं मोमिननि जो चवणु आहे त साईं ही इमाम बारगाह असांजी जेका आहे कलंदरी इमाम बारगाह जे नाले सां मशहूरु आहे ऐं हितड़े जेको मुतवली आहे उहो नवाब शेख ऐं उन सां गॾु जेकी बि आहियूं असां मोमिन सभु माना उन में हिसेदार आहियूं। कम में, ड्यूटी में, हर शइ में, जंहिंमें हिन में 12 महीना कमु असां हलाईंदा आहियूं। जंहिंमें शोर ज़ोर सां 3 महीना कमु हलंदो आहे। इमाम हुसैन जी ज़ियारत तयारु थींदी आहे, जंहिंमें कपिड़ो आहे, कलश आहिनि, माना तारूं आहिनि, माना लयूं आहिनि, माना बल्फ आहिनि, माना हे कलियूं आहिनि, माना हर चीज़ माना तमामु काफ़ी नाला आहिनि जेके हिन में असां इस्तेमालु कंदा आहियूं। जेको आख़िरी 9 मुहर्रम ते तयारु करे 10 जी सुबुह ते असां हीअ ज़ियारत कढंदा आहियूं। प्रोग्राम आहे सालानो कंदा आहियूं। साल थी विया आहिनि उन जे ड्यूटीअ में, ख़िदमत में हरनी मोमिननि जो हथु आहे। इन में रुगो असांजो न आहे, पर हर जेके बि असांजा बिरादर आहिनि सभु ये 3 महीना 4 महीना इहो शोर सां कमु हलंदो आहे। तेज़ी सां कमु हलंदो आहे। उन जे करे ॼण पोइ बाक़ी आख़िरी ॾहाके में ॼण पोइ राति ॾींहुं कमु करे ॻंढींदा आहियूं।
ॾहीं जे ॾींहुं राति 9 जे राति जो सिंगारे सुबुह जो मौला खे संभाले काफ़िले सां रवाना थींदा आहियूं। मौला अली जी राम जो सदको या हुन जा असान अज़ादारी मौला शबीर जी आहे। मौला क़बूल कंदो पंहिंजे बारगाह में। नारा हैदरी। पहिरीं मुहर्रम खां वठी असां इहे आज़ादारीअ जो सिलसिलो जारी रखंदा आहियूं 10 मुहर्रम ताईं। ऐं इन्हनि ॾींहंनि में अल्हम्दुलिल्लाह असां जेकी ताबूत हूंदा आहिनि ताबूत बरामद कंदा आहियूं। जीअं हाणे हीउ ताबूत आहे, हे जेको आसो तयारु पियो थो थिए, इंशाअल्लाह 9 ताईं असांजो हीउ ताबूत तयारु थी वेंदो। अज़ा खान ज़हरा मरकज़ी इमाम बारगाह आहे नसीराबाद जी। ऐं उन खां बाद में झूलो बि तयारु कंदा आहियूं असां ऐं अलम बि बरामद कंदा आहियूं। इहो 10 मुहर्रम ते असां जुलूस कढी हली बाज़ार में मातम ऐं आज़ादारी कंदा आहियूं। जीअं त अयाम आशूरा जा ॾींहं जीअं शुरू थींदा आहिनि त असां वटि हीअ अशरे जी मजलिस थींदी आहे। मरकज़ी इमाम बारगाह अज़ा खान ज़हरा में इहा मजलिस 2 रोज़ हलंदी आहे। ऐं हितां मरकज़ी जेको पेड़ आहे उहो हितां इफ़्तिदा कंदो आहे, हितां बरामद थींदो आहे। ज़ुलजना अलम ऐं हीअ ज़ियारतुनि सां कठे तमामु जेके बि मोमिन आहिनि पसगिरदाई जा सभु हिते ई जेके आहिनि सो ईंदा आहिनि। हितां हीअ जुलूस बरामद थी करे सफ़र शाह बुखारी वटि पहुचंदो आहे, जितां हूअ पंहिंजे रूट में कंप्लीट जीअं जेके आहिनि सभई ज़ियारतूं हितां नसीराबाद सिटी जूं उहे सभई ज़ियारतूं उतां उन्हनि खे गॾु खणी करे हीअ जेको आहे सो असांजो पिणु अॻिते वधंदो आहे। ऐं इहे पंहिंजूं जेके आहिनि मंज़िलूं तइ कंदे वरी शाम ग़रीबा साॻियो ई सफ़र शाह बुखारी ते थींदी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो उहा दुआ ख़ैर थींदी आहे। मरकज़ी इमाम बारगाह अज़ा खान ज़हरा हिन महिल असांजी जेके ज़ियारतुनि जो कमु हली रहियो आहे इहो इंशाअल्लाह जेको आहे हिन में 9 मुहर्रम ते इहो जेको तयारु थींदो हिन में कलर लॻंदो आहे ऐं ज़रियूं वग़ैरह जेकी थींदी आहे ऐं पंहिंजो काठ वग़ैरह जेको आहे लॻंदो आहे। तक़रीबन इहो महिनत तक़रीबन पहिरीं मुहर्रम खां शुरू थींदो आहे। 9 मुहर्रम ते तयारु कंदा आहियूं। 10 मुहर्रम ते मरकज़ी पिणु जेको आहे इमाम बारगाह अज़ा खान ज़हरा तां निकिरनि। करबला उहो रुगो रस्म कोन्हे का, करबला हिकु रज़म आहे। करबला में हक़ ऐं नाहक़ जो मुआरको हुयो जिते हक़ खे फ़तह नसीब थी ऐं पूरी दुनिया जे अंदरि ही उहो वाहिद मुआरको आहे जंहिं खून तलवार ते फ़तह हासिलु कई आहे। ही ताबूत ही ताज़िया ही ज़ियारतूं असां करबला वारनि जी यादि में कढंदा आहियूं। ही पाणी जूं सबीलूं कढी करे दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं त करबला जे मैदान में असांजे इमामनि खे मौला हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे जानसरनि साथियुनि खे बेगुनाह तसो ऐं बुखियो ऐं उञो रखियो वियो। उन्हनि जी यादि में दुनिया वारनि ते ही असां पाणी जूं सबीलूं लॻाईंदा आहियूं, नगर न्याज़ कंदा आहियूं ऐं ही पंहिंजा ताज़िया ऐं जुलूस बरामद करे दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं त करबला में अंदरि जेको बि थियो उहो नाहक़ थियो आहे, ज़ुल्म थियो आहे। फर्श मजलिस पे किसकी ज़बान कैद है, फर्श मजलिस पे किसकी ज़बान कैद है, हर ज़बान ज़िक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन। नसीराबाद में पहिरीं मुहर्रमुल हराम खां 10 मुहर्रमुल हराम ताईं ही मज़हबी जोश ऐं अक़ीदे सां मजलिसुनि ऐं मातम जो सिलसिलो जारी व सारी रहंदो आहे। ऐं 10 मुहर्रमुल हराम जे ॾींहं ते मरकज़ी जुलूस निकिरंदो आहे, अज़ादारी थींदी आहे, शामी ग़रीबा पढ़ी वेंदी आहे, मजलिस आज़ाद थींदी आहे। यज़ीद ज़िंदा रहे के मुर्दाबाद हो गया, हुसैन सर कटा के ज़िंदाबाद हो गया, हुसैन ज़िंदाबाद जी सदाउनि सां लब्बैक या हुसैन जी सदाउनि सां ही मज़हबी जोश ऐं जज़्बो जारी व सारी आहे। कैमरामैन सज्जाद कलोड़ सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।